कामयाब रिश्ते जा राज़ या कामयाब शादी जा राज़ इन में इन ॿी क़िस्म जेका असां ॻाल्हि कंदासीं त कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जो रिश्ता कामयाब रहनि ऐं शादी कामयाब रहे। हाणे इहे ॻाल्हियूं आम ज़िंदगी में अप्लाई करे सघजनि थियूं, जीअं ऑफिस में रिश्ता कहिड़ा रखजनि, ॿिया रिश्ता कीअं रखजनि, बरक़रार रखजनि दोस्तनि सां, ॿियनि ॻाल्हि में उते बि इहे प्रिंसिपल अप्लाई करे सघजनि था पिया। हाणे कामयाब शादीअ में उन ते काफ़ी रिसर्च थियूं। जॉन गटमैन उहो हिकिड़ो साइंटिस्ट आहे सिएटल में US में, उन जी लव लैब आहे हिकिड़ी, उन में उन ॾिठो त जेके शादियूं रिश्ता कामयाब रहनि था उनमें कहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि जो कामयाब था रहनि, ऐं जेके नाकामयाब रहनि थियूं, डिवोर्स थियूं थियनि, त उनमें कहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं जो डिवोर्स थियूं थियनि। त हिकिड़ी उहा ॾिठी वई ॻाल्हि आहे, इहो रिश्तो जेको आहे सम्झो हिकिड़ी बैंक अकाउंट आहे, जॉइंट बैंक अकाउंट। जीअं बैंक अकाउंट में पैसा विझिबा आहिनि त क्रेडिट थींदा आहिनि, ऐं जॾहिं कढिबा आहिनि त डेबिट थींदा आहिनि। हाणे हुन में इहा ॻाल्हि असां केतिरो रिश्ते में विझूं था, असां एनर्जी विझूं था त असां केतिरो बैंक अकाउंट पे मज़बूत था कयूं, सेविंग केतिरी मज़बूत था कयूं, ऐं केतिरा कढूं था पैसा, केतिरा असां डेबिट था कयूं, त ओतिरो असांजो रिश्तो वीक थो थिए। उन में जेका पहिरीं ॻाल्हि जेका हुन ॿुधाई त रिश्तनि में झगड़ा त थींदा आहिनि। जीअं मां पहिरीं वीडियो में ॿुधायो त मुख़्तलिफ़ बैकग्राउंडनि सां माण्हू अचनि था, त जेके आर्ग्यूमेंट थींदा, ख़्यालात मुख़्तलिफ़ आहिनि, त झगड़ा त थींदा, पर आर्ग्यूमेंट झगड़ा कहिड़े तरीक़े सां कजनि जेके रिश्ते ते असरु न कनि। उन ॾिठो त जिन माण्हुनि जा झगड़ा ख़ासि क़िस्म जा हिकिड़ा थियनि था, उन पहलू ॾिठा उनमें, त उहे रिश्ता ॾाढा ॾुखिया था हलनि पिया। उनखे जेको आहे मां हिकिड़े पंहिंजे तरीक़े सां हिकिड़ो शॉर्ट फॉर्म ॾिनो आहे, चिली, CHILI, मिर्च। जंहिं झगड़े में माण्हू मिर्च घणा थो विझे पियो त उहो तिखो थींदो झगड़ो, ऐं उहा ॻाल्हि ख़राबु थी वेंदी। जेको आहे चिली में C जेका स्टेट आहे उहो आहे क्रिटिसिज़म। अगरि झगड़े में माण्हू क्रिटिसाइज़ कनि था पिया, हाणे कंप्लेन ऐं क्रिटिसाइज़ ॿई मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि। हाणे कंप्लेन जेका आहे उहा जाइज़ आहे, थी सघे थी। अगरि कंप्लेन इहा आहे त अगरि को माण्हू घर वञे पंहिंजे, उनखे पंहिंजी घरवारी चए त भई तूं जूते सां अची वई ड्राइंग रूम में, मां हेॾो ॿाहिरि सफ़ाई करे आई आहियां, सॼो जेको आहे साफ़ु कयो आहे, तो त सॼो ख़राबु करे छॾियो, ऐं उनखे चवण जो अंदाज़ इहो हुजे त मूंखे त लॻी जी परेशानी थी वई, त तूं जूते सां अंदरि अची वई, त महिरबानी करे अॻिते न ईंदो कर। हाणे इहो त हिकिड़ो कंप्लेन थी त इहो ग़लति कमु थियो, त इन में माण्हू ॿिए दफ़े सुधरी सघे थो, ॿिए दफ़े पाण न ईंदो अंदरि जूते सां, त ॿाहिरां ख़राबु थो थिए। पर जेको क्रिटिसाइज़ कंदो न, उहो क्रिटिसाइज़ जेको करे थो उहो ईअं कंदो त जीअं ॿिए जी पर्सनालिटी ख़राबु आहे। उहा वरी ईअं चए अगरि हुनखे, तूं सदाईं जूते सां अंदरि अची था, सदाईं मुंहिंजी सफ़ाई ख़राबु करे छॾंदो आहे, तूं त ठीकु ई न थींदे कॾहिं। हाणे माना हिनखे हुन सदाईं जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, माना तूं आहीं गिदलो, आहीं तूं गंदो, पोइ माना माण्हू ई ख़राबु थी वियो। चिली लफ़्ज़ जो ॿियो जेको H जेको आहे, H जो मतिलबु आहे हार्श स्टार्टअप। माना जहिड़ो अगरि थिए या आर्ग्यूमेंट थिए, अचण सां ई माण्हू छितो थी वञे त हे छो था की छा करे छॾियो, अंदरि अची वञे जेको मुंहिंजो ख़राबु करे छॾी, त माना हार्श स्टार्टअप थिए, तेज़ीअ सां अचे, माना धमाकेदार स्टार्टअप थिए। जॾहिं इहे स्टार्टअप थींदो त इहो ॾिठो वियो आहे, त हुन जॉन गटमैन ॾिठो त पहिरियनि 15 मिंट में ॿुधाए सघे थो माण्हू जॾहिं आर्ग्यूमेंट कनि था त इहो रिश्तो हलंदो या न हलंदो। छो त 15 मिंट में जिन जो हार्श स्टार्टअप हूंदो, माना इहे अॻिते हली रिश्तो इन जो ख़राबु थींदो। त स्टार्टअप स्लो हुजे। टियों जेको चिली में लफ़्ज़ आहे I, इन जो मतिलबु त इंसल्टिंग। अगरि क्रिटिसिज़म एतिरो वधी वञे जो माण्हू इंसल्ट करण ते लही चे, बेइज़ती करण ते लही चे, त जेको आहे तुंहिंजे दिमाग़ में भूसो भरियलु आहे, या तूं सिखी छा आहीं, व्हाट्स रॉन्ग विथ यू, या तूं छा सिखियो आहे, व्हाट इज़ रॉन्ग विथ यू। जॾहिं इहा ॻाल्हि करे थो त इहा वधि में वधि ज़हर आहे झगड़े में। अहिड़ा रिश्ता ॾाढा ॾुखिया हलंदा आहिनि जॾहिं माण्हू हिकु पार्टनर ॿिए पार्टनर जी इंसल्ट कंदो आहे। त जॾहिं इंसल्ट करे थो माण्हू, त ॿिए माण्हू खे माना बी लिटिल थो करे, नंढो थो करे छॾे, हुनजी सेल्फ रिस्पेक्ट ख़तम थी थी वञे। त इन ते नज़र रखणु घुरिजे त अहिड़े क़िस्म जी इंसल्ट कतई न करणु घुरिजे, अब्यूज़ न करणु घुरिजे। हिते त इहो आहे, अगरि अब्यूज़ करे थो माण्हू, वर्बल अब्यूज़ आहे, इमोशनल अब्यूज़ आहे, या फिज़िकल अब्यूज़ आहे, त इहो बाक़ाइदा क्राइम आहे हिकिड़ो।
हाणे चिली में जेको ॿियो लफ़्ज़ अचे थो एल, CHILI, एल मीन्स लेम एक्सक्यूज़िस। अगरि लेम एक्सक्यूज़ करे माण्हू डिफेंसिव थी वञे त माना जेको आहे मां इन करे अची जूते सां अंदरि घर में त जेको आहे ॿाहिरि जेको आहे उहो कुर्सी न पए जिते जूतो लाहे सघां, या मां अची वियुसि इन करे ऑफिस में घणो कमु मुंहिंजो ख़्यालु होॾे हुयो, मतिलबु लेम एक्सक्यूज़ ॾे जेके डिफेंसिव थिए हरू त ॿियो सम्झी सघे थो, पाव वटो खाए थो त भई हे छा थो करे पियो ईअं, उन सां हथों ॿिए खे कावड़ लॻंदी त हिकु त ग़लती कई थी, ॿियो मञे नथो पियो। ग़लती कजे त रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेप्ट कजे। ऐं ॿियो जेको आहे, आई मीन्स इंडिफरेंस या स्टोन वॉलिंग, माना सदाईं जीअं झेड़ो थी वियो आहे त के माण्हू एतिरो जज़्बाती थी वेंदा आहिनि, पोइ या त जेको आहे झेड़े में तेज़ ॻाल्हाईंदा आहिनि, या के वरी चुप थी वेंदा आहिनि, टीवीअ ॾे ख़्यालु करणु वेही रहंदा, टीवी था ॾिसणु वेठा, या इग्नोर कंदा हुनखे, त ॿियो साम्हूं वारो पार्टनर अञा छितो थींदो, विढ़ंदो, रड़ियूं कंदो, अञा आवाज़ हुनजो ॿीणो थी वेंदो त हिकु त कयो थी, ॿियो ॿुधे नथो मुंहिंजी ॻाल्हि। त जेको मां चयो, जेको झेड़े में मिर्च थो विझे, चिली जेका मां चयमि, इहो माना झेड़ो ख़राबु थो करे। जॾहिं बि चिली हुजे माण्हू रियलाइज़ कजे त उते झेड़े में अगरि कुझु माण्हू टेक ब्रेक, जॾहिं ॾिसजे त इहा ॻाल्हि आहे हुनखे रिपेयर करण जी कोशिशि करे। पार्टनर जो पाण में चयो वञे भई ठीकु आहे, जॾहिं तेज़ थी वेंदासीं, हिकु पार्टनर जंहिंखे यादि पए चए ठीकु आहे हाणे 20 मिंट खनि आराम था कयूं पिया, पोइ मसइलो ॻाल्हाईंदासीं न थी, या चङो मूंखे छॾ बाबा, मां ॾाढो तेज़ थी वियो आहियां, सुभाणे ॻाल्हि ख़राबु थी वेंदी हिकु ॿिए में, तंहिं करे मूंखे मां वञा थो, जेको आहे थोरो मां रिलैक्स थियां, पोइ ॻाल्हायूं था वरी मसइले ते। उन तरीक़े सां छा थींदो त उहो जेको आहे ब्रेक जेका लॻे थी, रिपेयर अटेम्प्ट थियनि था। त जान घटि में ॾिठो जेके माण्हू अगरि झेड़ो बि ख़राबु कनि था, उनखे रिपेयर अटेम्प्ट कनि था पिया, त पोइ वरी बि जेको आहे उन जा रिश्ता हलनि था। उन ॾिठो जेके शादियूं डिवोर्स थियूं थियनि, उहे रिपेयर अटेम्प्ट्स तमामु घटि था कनि, ऐं जेके वरी रिपेयर अटेम्प्ट्स कनि था पिया, उनजी शादियूं बरक़रार थी रही सघनि। माण्हू जॾहिं रिपेयर अटेम्प्ट कनि था पिया, या जेको आहे ब्रेक था हणनि पिया, ब्रेक हणण सां ॿ फ़ाइदा थियनि था। हिकिड़ो त इहो थिए थो त हूअं झेड़े में हार्ट रेट जेको आहे अगरि 100 खां मथे वधी थो वञे, कावड़ में तेज़ थो थी वञे, कार्टिसाल थो निकिरे, ब्लड प्रेशर वधी थो वञे, 100 खां मथे जॾहिं हार्ट रेट वधे थो त उन में ॾिठो आहे त ॿियो पार्टनर अगरि ॻाल्हाए थो त जेको साम्हूं वारो पार्टनर आहे, मुश्किल सां 30% हुनखे सम्झ में अचे थी ॻाल्हि, ॿियो सम्झ में ई नथी अचे। त ब्रेक इन करे ज़रूरी आहे, ब्रेक खणी त जीअं थोरो फ्रेश थी पोइ इन ते ॻाल्हाए सघिजे। ॿियो ॾिठो आहे अगरि इन झेड़े में सभु ॻाल्हियूं कनि था, कंटेम बि कनि था पिया, ऐं जेको आहे हार्श स्टार्टअप बि आहे, सभु ॻाल्हियूं आहिनि, पर जेकॾहिं पोइ डिवोर्स जा चांस 80% थियनि था अगरि रिश्ता ख़राबु थियनि था, पर जे रिपेयर नथा कनि त 90% जेको आहे चांस आहिनि डिवोर्स जा, या जेको आहे तालुकात ख़राबु थियण जा, रिश्ते ख़राबु थियण जा। तंहिं करे ज़रूरी आहे त कंहिं बि आर्ग्यूमेंट थींदा, इंसाननि आर्ग्यूमेंट थियनि था त इन्हनि 5 दुश्मननि जो ख़्यालु करणो। 5 दुश्मन असांजा। चिली, सी जेको आहे पहिरीं क्रिटिसाइज़ न कजे, एच जेको आहे हार्श स्टार्टअप न करणु घुरिजे, तेज़ीअ सां ई धमाकेदार स्टार्ट न करणु घुरिजे। आई जेका आहे उनजो मतिलबु इहो आहे त इंसल्ट न कजे, कंटेम न करिजे, ॿिए खे न चइजे त तुंहिंजो ख़ानदानी ख़राबु आहे, तुंहिंजे दिमाग़ में भूसो भरियलु आहे, इहे ॻाल्हि आहे, इहे न चइजे, इंसल्ट न कजे। एल जेको आहे लेम एक्सक्यूज़ न ॾिजनि, ग़लति एक्सक्यूज़ न ॾिजनि, त बसि डिफेंसिव न थिजे। आई जेका आहे इनडिफरेंट न आहे त इन त होॾे मुंहुं करे वेहिजे, ऐं ॿिए खे अञा वधीक तीसो साड़ ॾियारिजे, ऐं जॾहिं झेड़ो वधे थो पियो ब्रेक कजे ऐं रिपेयर जो अटेम्प्ट कजनि, त जीअं ॻाल्हि खे थधो करे सघिजे। या के माण्हू थधो कंदा आहिनि, उनखे चवंदा आहिनि, खिलंदा आहिनि, पाण छॾियो ॻाल्हि खे, थधे करण जी ॻाल्हि कजे, ऐं रिपेयर अटेम्प्ट कजनि। जॾहिं माण्हू ईअं कनि था पिया त इहे जेके नेगेटिव जेके अटेम्प्ट्स जेके आहिनि, जेके शादी खे ख़राबु था कनि, उनजो जेको ज़ोर घटिजी थो वञे। वरी ॿी ॻाल्हि इहा ॾिठी वई त जेके रिश्ता हलनि था, सुठा था हलनि, त उन में जेको आहे नेगेटिव ॻाल्हि माण्हू हिकिड़ी करे थो त 5 पॉज़िटिव थो करे, पोइ उहे रिश्ता बरक़रार था रहनि। पर जेकॾहिं जेका रिश्ता ख़राबु था थी वञनि अॻिते हली, त पॉज़िटिव छॾी 0.8 था कनि ऐं नेगेटिव 1 कनि था पिया, माना तक़रीबन रेशो इक्वल आहे। त इन मां ॿियो अहम लेसन इहो आहे त अगरि माण्हू को ॾुख ॾिए थो पार्टनर खे, त 5 ॻाल्हियूं उनखे सुठियूं करणियूं पवंदियूं उनखे ठीकु करण लाइ। हाणे
उहो ठीकु कीअं कजनि, पॉज़िटिव ॻाल्हियूं कीअं कजनि, उहे असां ॿी वीडियो में ॿुधाईंदासीं त कहिड़ियूं ॻाल्हियूं असां कयूं जो असांजो रिश्तो मज़बूत रहे, बरक़रार रहे, त नेगेटिव हूंदे बि, जेके जड़न हूंदे बि रिश्ता हली सघनि, इहो असां ॿी वीडियो में ॿुधाईंदासीं। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे उनखे लाइक कयो, उनखे सब्सक्राइब कयो ऐं घणे खां घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।